कराची के मुख्तलिफ इलाक़नि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात आई आहे। चंद्रीगढ़ रोड, गुलिस्तानी शहर, शार फैसल, सदर, नाज़िमाबाद में वक़्फ़े सामी MA जिन्ना रोड, मलीर, कोरकी, लसबेला, गुरुमंदिर ॿिनि इलाइक़नि में बरसात पई। मौसमियात खाते जो चवणु आहे त कराची जो बरसात जो सिलसिलो 4 फ़रवरी ताईं जारी रहंदो। इद्दत दौरान निकाह जे केस में ॿुधणी अॼु ॿीहर थींदी। पीटीआई पार्टी जो वकील सलमान अकरम राजा पुछा बीबी जे अॻूणे मुड़ुस ख़ावर मानिका समेत चईंदड़नि खां आॾी पुछा कंदो। निकाह पढ़ाईंदड़ मुफ़्ती सईद गवाह ओन चौधरी ख़ावर मानिका जे मुलाज़िम मोहम्मद लतीफ़ खां बि आॾी पुछा कई वेंदी। इसराइली फ़ौज जा ग़ज़ा में हमला रुकजी न सघिया। वधीक 150 फ़लस्तीनी शहीद। ग़ज़ा में हर तरफ़ तबाही जा मंज़र, इमारतूं मलबे जो ढेर बणियल। यहूदी फ़ौज रिहाइशी इमारतनि ऐं पंधु हलंदड़ माण्हुनि ते हमला करण में मसरूफ़। इसराइली फ़ौजियुनि में शहीद थियलनि जो मजमूई तादाद 27,000 खां वधी वियो। 66,000 खां वधीक ज़ख़्मी। अमेरिका शामी इराक में ईरानी ठिकाणनि खे निशानो बणाइण जी मंज़ूरी ॾेई छॾी। हमला किथे ऐं कीअं करणा आहिनि तइ थी वियो। ऐं नौशरो फिरोज़पुर सां पुलिस नौजवान खे हाफ राय करे छॾियो। फौरन सां मुक़ाबले जी दावा। ज़ख़्मी जानी बस्तड़ो नवाबशाह अस्पताल मुंतक़िल। पुलिस मूजिब माफ़ी फ़कीर वटि फौरन ऐं पुलिस विच में मुक़ाबलो थी पियो। फायरिंग जे ॾेबट बाद हिकु ॾोहारी जानी बस्तड़ो खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो। गिरफ़्तार जवाबदारनि ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ थाणनि ते 25 केस दाख़िल आहिनि।